अस्सलाम वालेकुम या अली मदद है। मां हिन वक़्तु अरोड़ जबल जे कतार में जबल ते मथे जेका मस्जिद ठहियलु आहे नंढड़ी हीअ वां ॾिसो तव्हांखे दीदार करायां थो। हीअ मस्जिद आहे नंढड़ी अरोड़ जबल जे बिल्कुलु चोटीअ ते पहाड़ीअ ते असीं हिते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ ॾिसो नंढड़ी मस्जिद आहे, तव्हांखे ॿाहिरि जो नज़ारो बि करायां थो। उही मस्जिद आहे हीअ, ठीकु आहे। हीअ मुख़्तसर तमामु नंढड़ी मस्जिद, चौधारी जो दीदार बि कयो। ॾिसो असीं सुबुह ॻोठा निकिता हुआसीं, सख रोड़ी खां थींदा, पर नलक में कोहीड़ो आहे जंहिंजे करे कुझु का शइ नज़र घटि थी अचे। हिते ही पोयां अलम पाक बि लॻल आहे मथे, पर सलाम आहे उन्हनि खे जिन हिते ही अलम पाक हयो आहे ऐं हीअ मस्जिद बि ठाही आहे तमामु बहितरीनु। ठीकु आहे, हा हलूं था। हीअ मुंहिंजो सफ़दर ख़ान महर मुंहिंजे मामे जो पुटु आहे, मूंसां गॾु आयो आहे। मुंहिंजो भाइटु बि आहे, ॿिया बि माइट आहिनि, कुझु हेठि रहिजी विया, उहो मथे न चढ़ी सघिया। सो हीअ ॾिसो, ठीकु आहे। हीअ आहे मस्जिद, नंढड़ी 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 मस्जिद। ऐं हीअ जबल खे चवनि था त हिते हज़रत अली साईं हिते आयो हो ऐं हिन जबल खे तलवार हुई, जंहिंजे करे हीअ जबल ॿिनि फ़ाक़ुनि जी सूरत में मौजूदु आहे। हीअ ॾिसो तव्हांखे हीअ नज़र अचे थो। ओ हीअ जबल जे मथे खां वठी हेसि ताईं जेको जबल ॿिनि हिसनि में विरहायल आहे। सो वधीक अलाह खे ख़बर, अलाह ख़ैरु कंदो, मोकिलणी न आहे। फ़िलहालु हलूं था। महर फ़क़ीर, अरोड़ ज़िलो सखर सिंध। अस्सलाम वालेकुम या अली मदद, ख़ुदा हाफ़िज़।